कश्मोर भरिसां कश्मोर थाणे जे अधु ॾखण बंगलो वारे इलाइक़े में जवाबदार मुड़ुस मुबैना कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी घरवारी खे घुटारे क़तल करे फ़रार थी वियो। इतलाह ते कश्मोर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जे लाश खे पंहिंजी तहवील में वठी थाणे ते आंदो। होॾां औरत जे वारसनि खे कश्मोर पुलिस पारां वाक़े जो इतलाह ॾिनो वियो। वारस कश्मोर थाणे ते पहुता। कश्मोर अस्पताल में अमले जी अणूच सबबि औरत जो लाश केतिरा ई कलाक डाले में पियल रहियो। ॿिए तरफ़ ज़रूरी कार्रवाई बाद पुलिस औरत जो लाश संदसि भाउ बरकत बिजाणी ऐं ॿियनि वारसनि हवाले कयो। क़तल थियल औरत जे भाउ बरकत बिजाणी मीडिया सां धाईंदे चयो त जवाबदार नूरली गोलाठो मुंहिंजी भेण खे बेगुनाह क़तल कयो आहे। वसा वारा वाक़े जी नोटिस वठी इंसाफ़ ॾियारीनि। वाक़े जो केस दाख़िल न थियो। आख़िर में यादि रहे त कश्मोर में क़तल थियल औरत करमपुर जे ॻोठ मारक बिजाणी रहवासी मजनू बिजाणी जी धीउ हुई। वारसनि पारां काफ़ी अरसो पहिरियां औरत जो कश्मोर जे ॾखण बंगलो वारे इलाइक़े में परणो करायो वियो हो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।